الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيت دوستنا خبراهي أسان برنامج التأملات القرآنية 73 حصو आहे त ही छो असीं तअम्मुल क़ुरान में कयूं था जीअं अलाह साईं चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान, हिकिड़ी जॻह ते वरी ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान, वरी टी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ौल, छो नथा हिन क़ुरान खे सम्झनि, छो न के हिन क़ुरान खे सम्झनि ऐं तफ़सीर सां ऐं हिन जा मौजिज़ा ॾिसनि। इन आयतुनि मां जीअं अलाह ताला असांखे हुकुम करे थो त इन जे करे हिकिड़ी हिकिड़ी आयत हर रोज़ु इन खोले ऐं उन जा फ़ाइदा उन जा मौजिज़ा कढंदासीं। हीअ आयत आहे अलाह ताला जेको असांखे सूरत सजदा में 16 आयत में चए थो ततजाफ़ा जुनूबुहुम अनिल मदाजिअ। अलाह ताला चए थो ततजाफ़ा जुनूबुहुम, जेके अलाह वारा ख़ालिस जेके मुख़लिस माण्हू आहिनि उन्हनि खे राति जो उन्हनि जा पासनि खे आराम न ईंदो, उन्हनि खे निंड न ईंदी, छो उथी तहजुद पढ़ंदा, इहे मूंखे यादि कंदा, मुंहिंजे ज़िक्र जे लाइ हिननि खे इबादत जेकी आहे एॾी लज़ीज़ हूंदी जो हुननि जी निंड प्यारी एतिरी न हूंदी जेतिरी हुननि खे मूंसां मुंहिंजो ज़िक्र कंदा त हुननि जो निंड फिटी वेंदी। क़ुरान में अलाह ताला असांखे इहो काफ़ी आयतुनि ते इहो चए थो त अलाह वारा जेके वली हूंदा उहे राति जो कोन सुम्हंदा, उहे तमामु माण्हुनि में घटि हूंदा। जीअं राति थींदी त उन्हनि खे निंड न ईंदी, पेर पंहिंजा सिधा करे काबतला ॾे मुंहुं करे ऐं शुरू थी वेंदा निमाज़ पढ़ण में ख़ुलूस सां, छो जो राति जो केरु थो ॾिसे नूंदह में, घर में केरु न सुता पिया हूंदा। इहा आहे इबादत अल ख़फ़ी आहे। उलमा चवनि था त हीअ आयत में इहो आहे त अलाह ताला ॾींहं जो शायदि तोखे कहिड़ो बि इबादत करे थो तोखे ॾिसे थो, पर राति जो तूं पंहिंजे घर में माण्हुनि खे कहिड़ी ख़बर तूं सुतो पियो हुई, जा निमाज़ बि थो पढ़ी, जा छा थो करी ज़िक्र थो करी, जा तिलावत थो करी। तंहिंजे करे ही काफ़ी क़ुरान में अलाह ताला असांखे इहो चए थो। ईअं जीअं हिकिड़ी सूरत में सूरत अल इंसान में चए थो वमिन अल लैलि फस्जुद लहू वसब्बिहू लैलन तवीला, राति जो उथो ऐं अलाह जो ज़िक्र कयो, सजदा कयो ऐं ज़िक्र वधीक तमामु घणो कयो, सूरत अल इंसान में। वरी ॿी जॻह ते सूरत अल इसरा में चए थो वमिन अल लैल फतहज्जद बिह नाफ़िलतन, राति जो उथी ऐं तहजुद पढ़, ही नफ़िल आहे लक आसा ऐं यबअसक रब्बक मक़ाम महमूद। इहो असुलु जेको ॻाल्हाइण आहे मौजा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर सभिनि जे लाइ आम आहे त तव्हां उथो त निमाज़ पढ़ो त तव्हांखे अलाह ताला इंशा अल्लाह जन्नत नसीब कंदो। वरी ॿी जॻह ते सूरत तूर में चए थो वमिन अल लैलि फसब्बिहू वअदबार अन्नुजूम, उथी राति जो यानी अलाह जो ज़िक्र कर, सुभान अल्लाह चओ, ऐं तारा जेके ॾिसी थो इन्हनि जो इहे बि अलाह जा ॿाना आहिनि, इहे बि अलाह जा मख़लूक आहिनि, त ॾिस तूं कीअं था तस्बीह सभई कनि त तोखे बि तस्बीह पढ़णी आहे। वरी इहा सूरत तूर। वरी ॿी जॻह ते सूरत क़ाफ़ में चए थो वमिन अल लैलि फसब्बिहू वअदबार अस्सुजूद, राति जो उथी सजदनि में ज़िक्र कर अलाह खे ऐं तस्बीह पढ़, इहो सूरत क़ाफ़ में। वरी ॿी जॻह ते बि अलाह ताला चए थो जेके सूरत दारियात में कानू क़लीलन मिनल लैलि मा यहजऊन, अलाह जा बंदा जेके आहिनि उहे राति जो उन्हनि खे निंड तमामु घटि ईंदी। इहे सूरत दारियात 17 आयत। ईअं तमामु सॼे क़ुरान में ॾिसंदे त जिथे किथे अलाह ताला इहे ज़िक्र करे थो त राति जो जेके मुंहिंजा बंदा जीअं राति थींदी त उन्हनि जी निंड फिटी वेंदी। जे अलाह जा बंदा अलाह जा वली हूंदा उन्हनि खे माण्हू चवंदा हूंदा भई राति जो थो नथा सुम्हो, चई त असां जे सुम्हूं त असांखे शर्म थो थिए, अलाह असांजो ख़ालिक राति जो लही थो अचे त ॾिसे थो मुंहिंजा बंदा कहिड़ा था मूंखे सॾु कनि, मूंखे कहिड़ो था सुवालु कनि, कहिड़ा जेके आहिनि असांखां मूंखां माफ़ी था वठनि, केरु तौबा था कनि, ऐं असीं सुता पिया हुजूं उन टाइम ते, असां इन टाइम में अलाह जे हथ मथे हुजनि, अखियुनि ते ॻोढ़ा हुजनि, त इहो अलाह जेको राति जो असांखे अचे थो मिलण, असां तयारु हुजूं जो असां सुता पिया हुजूं। कहिड़ा असीं बंदा हूं किना जे असीं उन टाइम ते सुता पिया हुजूं, कहिड़ो असीं ईमानदार हूं जे अलाह असांजो ख़ालिक मालिक अचे ऐं चए थो कंहिंखे काशे खपे ऐं असीं सुता पिया हुजूं, सजदनि में न हुजूं, जा ज़िक्र में न हुजूं, जा हथ मथे करे अलाह खे न सतायूं, पोइ असीं कहिड़ा बंदा हूं। त
तंहिंजे करे ततजाफ़ा जुनूबुहुम अनिल मदाजिअ। अलाह ताला चए थो त उन्हनि जा पासा जेके आहिनि ॼण की ज़मीन खे न लॻंदा, जीअं न वण जा जे ॾार हूंदा आहिनि हिक ॿिए खां परे थींदा आहिनि, हवा लॻंदी आहे त हीअ पासा जेके इंसान जा उहे ईअं थी था वञनि, दिलि हिकिड़े पासे जान ॿिए पासे, निंड न ईंदी हुननि खे, खणी केॾा बि थकियल हुजनि, ज़रूरु उन्हनि खे बि रोज़ी रिज़्क़ करिणो हूंदो, त पर उन्हनि खे जेके तहजुद जेके पढ़ण वारा आहिनि, जीअं राति थींदी त ईअं उन्हनि खे निंड फिटी वेंदी, चवंदा त अलाह खे सतायूं। हुननि जी ताक़त, हुननि जी जेकी ग़िज़ा हुननि जे रूह जी जेकी मिले थी उहा उन टाइम ते आहे राति जो। हिकिड़ो सलफ़ सालिह चवंदो हो 40 सालनि खां मूंखे हिकिड़ी ॾुखु हिकिड़ो थींदो आहे, 40 सालनि खां उनखे ॾुखु ॾाढो थींदो आहे। उन खां पुछनि तोखे कहिड़ो ॾुखु थींदो आहे? चयईं त मूंखे ॾुखु इहो थींदो आहे त सुबुह थो थिए जल्दी, ॾाढो जल्दी सिज थो निकिरे, त मां चवां थो त अञा बि राति हुजे त मां पंहिंजे मौला सां ॻाल्हायां, पंहिंजे मौला अलाह जी तस्बीह पढ़ां, अलाह जो ज़िक्र कयां, क़ुर पढ़ां ऐं अलाह खे सतायां। सुबुह थो निकिरे त पोइ वरी निमाज़ ते वञिणो थो पए, ॿाहिरि माण्हुनि सां उथ वेह करिणो थो पए, रोज़ी रिज़्क़ जे पोयां था लॻूं, पोइ इहा सुबुह जेके असांजे जेकी अलाह सां कंटेक्ट आहे उहा छिजी थी वञे। राति जो जेको आहे हुदू आहे, सुकून आहे, उन टाइम में असीं अलाह सां ॻाल्हि ॿोल करे सघूं था। इहे आहिनि अलाह वारा जेके उन जीअं राति थींदी हुई त हुननि जी निंड फिटी वेंदी हुई, त ॾिसो न जीअं राति थींदी हुई त हुननि खे ख़ुशी थींदी हुई। हिकिड़ो सलफ़ सालिह खे चवनि त इशा जी नमाज़ खां पोइ उनखे चवनि त वेह असां सां मस्जिद में थोरो कचहरी कयूं, चई मां अहिड़नि सां अलाह खे छॾे ऐं तव्हां सां कचहरी न कंदुसि, मां वञी राति तहजुद पढ़ंदो आहियां, जा अलाह जो ज़िक्र कंदो आहियां, जा अलाह खे सताईंदो आहियां, त मां उन खे छॾे तव्हां सां कहिड़ी कचहरी कयां। ॾिसो उहे अलाह जा वली, उहे सहाबी, उहे ताबई जेके सॼी राति निमाज़ पढ़ंदा हुआ, पोइ के 200 रकातूं पढ़ंदा हुआ, जा 100 रकातूं पढ़ंदा हुआ, जा इमाम अहमद 400 रकात पढ़ंदो, ईअं सलफ़ सालिह जे अलाही केतिरियूं निमाज़ सजदा पढ़ंदा, के त 2 रकातूं पढ़ंदा, पर उन सॼी 2 रकातुनि में 5 सिपारा 8 सिपारा क़ुर जा पढ़ी छॾींदा हुआ। अॼुकल्ह असांखे वेही हिकिड़ो सिपारा नथा पढ़ी सघूं, एॾी असांखे यानी हिकिड़ी ईमान जी कमज़ोरी थी वई आहे। असांखे हींअर ताक़त जान में आहे, साह में कोन्हे, जेको रूह में असांजी जेकी ताक़त आहे उहा ख़तमु थी वई आहे। छो जे हुजे न त असीं सॼी राति अलाह जी तहजुद पढ़ूं, त ॾिसो त सुबुह जो जेके सलफ़ सालिह चवनि था त जेके तहजुद वारा पढ़ण वारा ऐं जेके न पढ़ंदा उन्हनि में फजर जी निमाज़ में असां उन्हनि जे मुंहं में ॾिसंदासीं, असां ख़बर पइजी वेंदी त हिन तहजुद पढ़ियो आहे या हिन न पढ़ी आहे। कीअं? हिकिड़ी पुछियुसि त तव्हांखे कीअं ख़बर पवंदी? चवनि त अलाह खे सताइण वारा उन्हनि जे मुंहं में रोशनी हूंदी, असां ॾिसण में पियो अचे, पर जेके सॼी राति सुता पिया हूंदा हुननि ॾोहो कोन कयो, पर हुननि जे मुंहं में उहा रोशनी न हूंदी, उहा रौनक न हूंदी, उहा जेकी ॿियनि जे मुंहं में आहे असांखे परे खां पधरी ॾिसण में ईंदी त हीअ सॼी राति हिन निमाज़ पढ़ी आहे, सॼी राति हिन अलाह खे यादि कयो आहे, सॼी राति हिन अलाह खे पुकारियो आहे, या क़ुर वेही पढ़ियो अथसि, या हथ मथे करे, या तस्बीह पढ़ंदो, या ज़िक्र कंदो, या तहजुद पढ़ंदो, त उन जे मुंहं में जेको अलाह सां सॼी राति मुख़ातिब थो थिए, उन जे सुबुह जो उन जे मुंहं में छा रौनक हूंदी, छा रोशनी हूंदी, छा लज़त हूंदी, उन जे मुंहं ॾे इंसान ॾिसी उनखे ड्रो न थींदो। छा था इहे अलाह जा वली जेके आहिनि कीअं हुननि कमायो? असां वांगुरु आहिनि, सॼी राति घुंघरा पिया हणंदा ऐं ख़बर कान पवंदी त असांजो पासो कहिड़े पासे आहे, जा पेर कहिड़े पासे आहिनि, न हुन खणी बि सुम्हंदा हुआ त थोरो सुम्हंदा हुआ वरी उथंदा हुआ, त ईअं उथी निंड मां ऐं अलाह ॾे हथ मथे करे ऐं सताईंदा। असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहजुद पढ़ी उम्मुल मोमिनीन आयशा चए थी, मां हुन जे पेरनि जे खुड़ियुनि में ॾिठुसि त नबी करीम जी खुड़ी में चीरूं हूंदियूं, जीअं खुड़ी पोयां फाटी पवंदी आहे त उन मां रतु पियो निकिरे, त उनखे जंहिंमहिल सलाम वरियो साईं खे चई त या रसूल अल्लाह अलम यग़फिरुल्लाहु लक, तुंहिंजा त गुनाह अलाह ताला अॻियां पोयां सभु माफ़ु करे छॾिया, तूं एतिरो पंहिंजे पाण खे तकलीफ़ छो थो ॾी? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त अफला अकूनु अब्दन शकूरा, छा आयशा अलाह ताला जे मुंहिंजा अॻियां पोयां गुनाह सभु माफ़ु करे छॾिया, मूंखे सभु शइ ॾेई छॾी, मूंखे उम्मत ॾिनई, मूंखे हर शइ ॾिनई, छा अलाह जो मां शुक्रगुज़ार न हुजां, मां शुक्रगुज़ार न हुजां? साईं खे त ॾोह बि ख़तमु सभु शइ, पर ॾिसो असांजा ॾोही बि हूं, असीं गुनाहगार बि हूं, त बि असीं सुता पिया हूं, असांखे परवाह कान्हे। इहा तहजुद अहिड़ी शइ आहे जो अजीब शइ आहे, असां फ़र्ज़ु नथा पढ़ी सघूं, ड्रोड़ी था पहुचूं, असां फ़र्ज़ु जमात में केॾांहुं पुछी था जो कॾहिं न, केॾांहुं पहुचूं था कॾहिं न,
पर ॾिसो इहे जेके तहजुद पढ़ंदो छा ख़्यालु आहे उन्हनि खां फ़र्ज़ु विञाइजंदो या फ़र्ज़ खां देरि कंदा जेके नफ़ली निमाज़ राति जो कोन था छॾनि या नथा उथनि त हुननि खे ॾुखु थींदो हो। सहाबी हिकिड़ो ताबी इहो चए पियो त मुंहिंजो पुटु मरी वियो त सॼे शहर वारनि मूंखे तहज़ियत कई पर मूंखां निमाज़ घुसी वई कंहिं मूंखे तहज़ियत न कई फ़र्ज़ु निमाज़ जमात ते न पहुची सघियो त हू चाहे पियो त शहर वारा सॼो मूंखे तहज़ियत कनि त अॼु फ़र्ज़ु निमाज़ तोखां घुसी वई पर इहो हुनखे ॾुखु पंहिंजे पुट जो कोन हो हिन निमाज़ जो हो। छा आहे ख़्यालु ॾिसो हिननि जी ऐं सोच ऐं असांजी सोच उहे बि इंसान असीं बि इंसान आहियूं पर उन्हनि जी दिलियूं साफ़ थी वियूं हुननि जूं नियतूं साफ़ थियूं हुननि जो सिर्फ़ु ख़ुलूस हो अलाह सां। हू आख़िरत जा माण्हू हुआ दुनिया में हलंदा हुआ पर असीं आख़िरत आसिरो आहे पर रहूं दुनिया में था आसिरो सॼो पको दुनिया में आहे घर दुनिया में था ठाहियूं बंगला दुनिया में था ठाहियूं पर चाहियूं जन्नत अलाह जी था ऐं अमल बि चवनि कोन था कयूं पोइ कंदासीं इहा असांजी सोच आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे माफ़ु करे ऐं हिदायत ॾिए। इहे ॾिसो हिकिड़ो किसो असांखे यादि अचे थो अबू बकर ऐं उमर जो त रिवायतुनि में अचे थो त हज़रत अबू बकर ऐं उमर थोरो हिक ॿिए खां चिड़ी पिया त अबू बकर थोरो हुन ते यानी कुझु तेज़ ॻाल्हायो हज़रत उमर कावड़जी घर हलियो वियो त अबू बकर खे ख़बर पई त मूं हिकिड़ो यानी ग़लति कयो हज़रत उमर खे ॾाढो ॻाल्हायो त जल्दी वियो अबू बकर वियो कंहिं ॾे हज़रत उमर जे घर ॾे हज़रत उमर हुनखे जवाबु न ॾिनो ऐं दर न खोलियईंसि त सॾु कयईंसि त मूंखे माफ़ु कर मूंखां ग़लती थी वई त हज़रत उमर खे वॾी कावड़ हुई त हुन अबू बकर वियो जल्दी साईं ॾे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भॼंदो वियो ऐं गोॾ खे मथे कयईं एतिरे क़दुरु जो गोॾ जा गोॾा पिया ॾिसण में अचनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परे खां हिन खे ॾिठो त सम्झी वियो त हज़रत अबू बकर सां कुझु का शइ उते चयईं त इन अक़बल इलैहि क़ाल गफ़ुरुल्लाह लक या अबा बकर त अबू बकर अचे नबी खे चयो त या रसूलल्लाह मां हज़रत उमर ऐं मां उमर थोरो हिक ॿिए सां कावड़जी पियासीं ऐं हिक ॿिए खे मां थोरो घणी वधीक ॻाल्हायोमांसि पर मूंखे पोइ वरी अहसासु थियो मां वियोसांसि माफ़ी वठणु पर हुन मूंसां न ॻाल्हायो हुन दर खोलियईं पोइ मूं चयो त मां तोॾे अचां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर खे चयो त अलाह तोखे माफ़ु करे 3 दफ़ा हुनखे चयईं त ऐं चयईंसि वेह थोरो टाइम हज़रत उमर खे बि अहसासु थियो त मूं ॾाढी ग़लती कई अबू बकर जे लाइ दर खोलियो हा ऐं हुन सां मां ॻाल्हायां हा वरी जल्दी वियो साईं जे ॾे मस्जिद में त ॾिठईं त अबू बकर बीठो आहे उते ऐं नबी करीम बि वेठो आहे पर नबी करीम जो मुंहुं सफ़ा ॻाढ़ो थियो कावड़ थिएसि त नबी करीम चयो त या उमर मूंखे नबूअत मिली बाअसनी अल्लाहु इलैकुम त फ़क़ुल्तुम कज़ब्त सभिनी तव्हां चयो त तूं कूड़ो हुई वक़ाल अबू बकर सदक़्त हिकिड़े हिन माण्हू मूंखे चयो तूं सचो हुई वासानी बिनफ़्सिही व मालिही ऐं हिन पंहिंजे पैसनि सां पंहिंजे जान सां मूं सां गॾु हो फहल अंतुम तारिकू ली साहिबी मूंखे छॾियो मुंहिंजे दोस्त सां मूंखे छॾियो ऐं तव्हां पंहिंजी मर्ज़ी हिते अबू बकर गोॾनि ते वेही रहियो ऐं चई या रसूलल्लाह मुंहिंजी ग़लती हुई ऐं उमर खे माफ़ु कर ॾिसो केॾो हुननि जी दोस्ती हुई ऐं हुननि जी ईमान हो ऐं नबी करीम सां केॾी मुहबत आहिनि त पोइ नबी करीम ॿिन्हिनि खे वरी भाकुर पाराए छॾियो। इहा ॾिसो न इहा असांजी बुख़ारी में रिवायत आहे त ॾिसो हुननि जी दिलि ऐं असांजो अॼोकल्ह दिलि अॼोको सभु को चवंदो त मां सचो आहियां मुंहिंजो दोस्त कूड़ो आहे पर उन टाइम में सभु को चए पियो त मुंहिंजी ग़लती आहे ऐं मुंहिंजी ग़लती आहे मूंखे ॿिए खे चयो त मूंखे माफ़ु कर। अलाह ताला असांखे तव्हांखे सहाबियुनि जहिड़ो ईमान ॾिए ऐं उन्हनि जहिड़ो इख़लाक़ ॾिए त असीं हिन दुनिया मां अखियूं ॿूटो ईमान ते हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।